अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त असां पंहिंजो हिकिड़ो ग़रीबाणो कारोबार स्टार्ट कयो आहे। सो मुंहिंजो अवां दोस्तनि खे बि आगाही ॾींदा हलूं ऐं अव्हांखे ख़बर बि हुअणु खपे। हीअ साईं असां ॻाढ़े मिर्च जो कारोबार कयो आहे। हीअ असांजो माल गुदाम में आहे। हींअर माल मौजूदु आहे मूं वटि। असां गुदाम बि भराए छॾियो आहे ऐं हींअर असांजो पीसाई बि हले पियो ॻाढ़े मिर्च जो ऐं पेवर शइ ओरिजिनल। ऐं मुंहिंजो सॼी दुनिया मिक्स थो करे, भला असां कुझु पेवर माण्हुनि खे खारायूं, मञींदा त हुअं कोन। वरी बि साईं ॾिसो तव्हां, हीअ असांजो मुरीद हुसैन कुंभाई साहिबु ऐं मिर्च जो टप अॻियां रखियो, नंढी मशीन वरितोसीं पंहिंजी रोज़ी जे हवाले सां। सो हाणे अलाह मालिक आहे, वधीक तव्हां ॿाहिरि सभई दुआ कजो। ऐं मिर्च ॾिसो साईं, पेवर मिर्च ओरिजिनल ऐं मुरीद साईं ही ख़ालिस शइ आहे ऐं इंशाअल्लाह अव्हां जेका बाज़ार मां शइ वठंदा उन में मिलावट हूंदो आहे, उन में काफ़ी शयूं मिलाईंदा आहिनि। ही ओरिजिनल शइ आहे ऐं नंगर न्याज़ करण लाइ जे हूअं बि घर जे इस्तेमाल लाइ तमामु मुफ़ीद आहे। साईं हाणे हीअ असांजी मिर्च आहे ऐं हीअ असांजी नंढड़ी मशीन आहे। मथे ढकणु खोल, ढक खोल। हीअ साईं असांजो माल तयारु थी वियो आहे। हल्के पैमाने ते ग़रीबाणो कारोबार। हीअ असांजो मिर्च हिन पासे सुके पियो ऐं असां हिन में सुकाए पोइ वरी विझंदा आहियूं त असांजो माल तयारु पियो थिए। सो हीअ असांजो माल तयारु थी वियो। हाणे वरी असां हिन में शिफ्ट था कयूं थाल में। वरी ॿियो माल पवंदो, वरी ॿिए माल खां पोइ वरी दोबारा मशीन हलंदी। ऐं वधीक दोस्तो बसि हाणे दुआउनि में यादि, अलाह साईं ख़ुशि रखेव। जंहिं बि भाउ खे दोस्त खे मिर्च खपनि, ख़ालिस मिर्च असां वटि हलियो अचे ऐं असां सां डायरेक्ट राब्तो करे। वॾी महिरबानी।